सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जी ख़िदमत में यकीन रखे थी। पीपल्स पार्टीअ जी सिंध सरकार हर ॾुख तोड़े सुख में अवाम सां गॾु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण रावल हाउस राहूकी टंडो जाम में तक जे अवाम सां मुलाक़ात कई। गॾिजाणीअ दौरान वॾे तादाद में मक़ामी माण्हुनि ऐं अॻवाननि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे कारकुननि ऐं आम शहरियुनि शिरकत कई। अवाम सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण खे मसइलनि शिकायतुनि ऐं इलाइक़े में दरपेश मुख़्तलिफ़ मुश्किलातुनि बाबति आगाह कयो। शर्जील इनाम मेमण शहरियुनि जूं ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधियूं ऐं मौक़े ते ई लाॻापियल खातनि जे आफ़ीसरनि खे अवामी मसइलनि जे फौरी हल लाइ हुक्म जारी कया। हुन चयो त सिंध हुकूमत अवाम जी ख़िदमत खे इबादत सम्झे थी ऐं पीपल्स पार्टीअ जी क़यादत हमेशह अवाम सां गॾु बीठी आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी सिंध हुकूमत अवाम जी बेलोस ख़िदमत ते यकीन रखे थी ऐं अवाम ई असांजी पहिरीं अवलियत आहे। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टीअ जो नस्ल हमेशह अवाम जी भलाई तरक़ी ऐं ख़ुशहाली रहियो आहे। सिंध हुकूमत कंहिं बि ॾुखे वक़्त में अवाम खे अकेलो न छॾींदी, भली उहे कुदरती आफ़तूं हुजनि, मुआशी दॿाउ हुजे या समाजी मसाइला हुजनि, हुकूमत हर मुमकिन मदद फ़राहम कंदी। पीपल्स पार्टीअ जो मक़सदु इक़्तिदार न पर अवामी ख़िदमत आहे ऐं उन्हीअ जज़्बे तहत असीं सिंध जे हर कुंड कुड़च में तरक़ियाती मनसूबा जारी रखिया आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त अवाम जे सहकार ऐं एतमाद सां ई हुकूमत पंहिंजूं पॉलिसियूं कामयाबीअ सां अॻिते वधाए सघे थी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त हू ज़ाती तौर ते पंहिंजे तक जे अवाम जे मसइलनि खां वाक़ुफ़ु आहे ऐं उन्हनि जे हल लाइ लगातार कोशिश आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त हू अवाम सां राब्तो बरक़रार रखंदा त जीअं हर मसइले खे ज़मीनी सतह ते हल करे सघिजे। पीपल्स पार्टी अवामी ताक़त सां वजूद में आई आहे ऐं साॻी ताक़त सां सिंध जी ख़िदमत जो सिलसिलो जारी रहंदो।